मोरो सिनेमा सिंधी इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक सिंधी अदबी संघर्ष शाख मोरो पारां नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि जे ईमान में आजियाणवी हलफ़ बरादरी तक़रीब। सिंधी अदबी संघर्ष शाख मोरो पारां नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि जे ईमान में आजियाणवी हलफ़ बरादरी तक़रीब कोटाई वई। प्रोग्राम की सदारत सिंधी अदबी संगत मरकज़ी की अगवानी सेक्रेटरी जनरल ऐं जदीद सिंधी शायरी की खूबसूरत शायर अहमद सोलंकी कई। ख़ास मेहमान हर एक मोहतरम रखियल मोराई ज़िले नौशरो फ़रोज़ के राब्ता सेक्रेटरी मोहतरम एम ज़फ़र तगड़, मोहतरम डॉक्टर वजहुद्दीन महमद ऐं संघर्ष शाख मोरो के काउंसलर असद सोलंकी के स्टेज ते विहारे अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश किया विया। नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे सिंधी सक़ाफ़त टोपी ऐं अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। प्रोग्राम जो आगाज़ खूबसूरत रागी अज़ीज़ साहब की लतीफ़ सरकार की वाई तरन्नुम सां ॻाए कयो। उन बाद संगत के काउंसलर असद सोलंकी आजियाणी तकरीर में आयल मेहमाननि जा थोरा मञिया। प्रोग्राम के मेहमाननि डॉक्टर वजहुद्दीन महमद, एम ज़फ़र तगड़, रखियल मोराई ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंधी अदबी संघर्ष शाख मोरो माज़ी बाद खां अॼु ताईं तहरुक वारो किरदारु अदा कंदी अची रही आहे। हिन शाख केतिरनि ई नामायरनि अदीबनि ऐं शाइरनि जी तरबियत कई आहे। हिन शाख जे सेक्रेटरीनि पंहिंजे सलाहियतुनि ऐं महिनतुनि सां सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कई आहे। उहो ई सबबु आहे जो हिन शाख के वक़्तु बि मरकज़ पारां मंता एवार्ड मिलिया आहिनि। उमेद आहे त ही बाडी बि उन्हनि वांगुरु किरदारु अदा कंदी।